कराची जे BRT येलो लाइन मंसूबे में मुबैना करप्शन ऐं माली बेज़ाब्तगी जो मामलो वधीक संगीन थी वियो आहे। मंसूबे लाइ वर्ल्ड बैंक तरफ़ां ॾिनल रक़म मां मुबैना तौर 8.5 अरब रुपयनि जूं गैर कानूनी अदायगियूं थियण जा इल्ज़ाम आहिनि। मामलो तॾहिं वधीक गंभीर थियो जॾहिं वर्ल्ड बैंक पंहिंजी रक़म वापसि घुरी ऐं साम्हूं आयल दावा मूजिबि सिंध हुकूमत खे पंहिंजे खज़ाने मां 7 अरब 42 करोड़ रुपया वापसि करणा पिया। यानी मंसूबे लाइ आयल रक़म में मुबैना बेज़ाब्तगियुनि जो भार बि सिंध जे खज़ाने ते थी वियो। पर सवाल इहो आहे त छा ज़मीर अब्बासी अकेले सिर्फ़ 8.5 अरब रुपया ख़र्च करे सघे थो? जेकॾहिं अरबे रुपया ठेकेदारनि खे अदा थिया त पोइ इन सॼे अमल में केरु केरु शामिल हुआ? अॻूणे नैब ऑफिसर ऐं नैब कंसल्टेंट शहज़ाद बशीर मेमून सिंध वाइस जे प्रोग्राम फोकस विद ज़ोहेब ज़रदारी में इन मामले ते ॻाल्हायो आहे। ज़मीर अब्बासी जी एतिरी जुरत आहे त उहो जेको आहे 8.5 अरब रुपया कीअं पेमेंट करे छॾींदो ऐं उन खां पेमेंट घर खणी वेंदो हलियो। इट्स नॉट पॉसिबल। ठीकु हाणे बेसिकली इहे डिपार्टमेंट इन खे था चवनि मास ट्रांज़िट डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध। मिनिस्टर आहे, सीनियर मिनिस्टर आहे शर्जील मेमून ऑब्वियसली हिन जो। उन खां पोइ हिन जा सेक्रेटरीज़ अचनि था पिया। असद ज़ामिन एज़ दी सेक्रेटरी ऐं जेको आहे उन खां पोइ तव्हां वटि MD थो अची वञे, कमाल दायो इज़ द MD। जेकर असां MD जे हेठां त जेके कहिड़ा कहिड़ा अफ़सर था अचनि त उन में डायरेक्टर था अचनि, डायरेक्टर फाइनेंस थो अचे, डायरेक्टर एडमिन थो अचे, डायरेक्टर उन में तव्हांजो जेको आहे PD साहब उन में अची वञनि। नाउ द थिंग इज़ की उन खां पोइ कंसल्टेंट्स बि अची था वञनि, ऑब्वियसली कॉन्ट्रैक्टर्स जेके अची था वञनि। त ज़मीर अब्बासी पेमेंट करे छॾी ऐं कॉन्ट्रैक्टर खे करे छॾी। कॉन्ट्रैक्टर केरु आहे? ज़ामिन असांजो जेको आहे असद ज़ामिन जेको आहे सेक्रेटरी, उनजो भाउ बि उन में कॉन्ट्रैक्टर्स में शामिल आहे। ॿिया बि कॉन्ट्रैक्टर्स आहिनि, प्रोक्योरमेंट वारा आहिनि, उन्हनि खे पेमेंट कई आहे। असांजा जेके ताक़तवर हल्का तमामु सख़्तु नाराज़ आहिनि। ज़रदारी साहब मां ॻाल्हि क्लियर थो कयां। चेयरमैन नैब जेको आहे सोमोटो एक्शन खणी सघे थो। सही, हुन सोमोटो एक्शन खणी छॾियो आहे। हुन लेटर लिखी छॾियो आहे टू दी DG नैब सिंध कराची सो दैट के जेको आहे इनखे प्रोब कयोसि, मतिलबु इन्वेस्टिगेट तव्हां कयो। शहज़ाद बशीर मेमून जी दावा मूजिबि मामलो रुगो ज़मीर अब्बासी ताईं महदूद नाहे, पर मंसूबे जे इंतज़ामी ढांचे ऐं ठेकेदारनि ताईं बि सवाल वञे थो। वाज़े रहे त इन्हनि दावाउनि जी आज़ाद तस्दीक ऐं जांच जा हतमी नतीजा साम्हूं अचणु अञा बाक़ी आहिनि। रिपोर्टनि मूजिबि अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी ऐं डायरेक्टर प्रोक्योरमेंट जामन दास ते इल्ज़ाम आहे त हुननि ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदे ठेकेदारनि खे अॻुवाट अदायगियूं कयूं। पर जेकॾहिं अदायगियूं ठेकेदारनि खे थियूं त सवाल इहो आहे त मंज़ूरी ऐं निगरानी वारे पूरे अमल में केरु केरु शामिल हो? येलो लाइन जी निगरानी सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी, आला सतही स्टायरिंग कमेटी ऐं वर्ल्ड बैंक करे रहिया हुआ, जॾहिं त इंतज़ामी ढांचे में वज़ीर, सेक्रेटरी, MD, डायरेक्टर्स, कंसल्टेंट्स ऐं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बि शामिल हुआ। त पोइ अरबे रुपयनि जूं अदायगियूं थींदियूं रहियूं त उन्हनि ते नज़र कंहिंजी? 8.5 बिलियन तव्हां ॾेई छॾिया टू दी कॉन्ट्रैक्टर्स इन एडवांस पेमेंट। इन ते वर्ल्ड बैंक नाराज़ थी वई, सख़्तु नाराज़ थी वई। हुननि चयो असां वारा पैसा करे कयो बाबा, असां वारा पैसा मोटाए ॾियो, असांजे अकाउंट में पैसा वापसि थियणु घुरिजनि। कैबिनेट, सिंध कैबिनेट अलॉन्ग ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेड थो करे असां साईं मुराद अली शाह, CM हेड थो करे। With the permission of the cabinet, 8.5 billion has been transferred and deposited to the account of the World Bank अकाउंट में 8.5 अरब रुपया जेका करप्शन थी आहे उहे पैसा वरी सिंध हुकूमत भरे ॾिना आहिनि। मतलब इहो कहिड़े क़िस्म जो? साईं मूंखे ॿुधायो न, इहो मुंहिंजो सुवाल आहे। यानी शहज़ाद बशीर मेमून जी दावा मूजिबि ठेकेदारनि खे अदायगी खां पोइ वर्ल्ड बैंक रक़म वापसि घुरी ऐं सिंध हुकूमत पंहिंजे खज़ाने मां रक़म वापसि कई। हिते सवाल इहो आहे त जेकॾहिं अदायगियूं ज़ाब्तनि जे उबतड़ हुयूं त रक़म उन्हनि खां वापसि छो न वरिती वई जिन खे अदायगियूं थियूं? मन पैसा खाए ज़मीर अब्बासी ऐं उहो सॼो लॾो 8.5 अरब ऐं ठेकेदार, वरी हाणे वर्ल्ड बैंक चयो असां पैसा वापसि कयो त जेको सिंध जे माण्हुनि जो पैसो आहे उहो वरी भरे करे सिंध हुकूमत छो भरे ॾिनो? बहितरीन ॻाल्हि सम्झी आहे साईं। हाणे तव्हां भई हुननि खां वठणु खपे न, हुननि खां वठो न। तव्हां जेके पेमेंट कई आहे, सेक्रेटरी भाउ खे तव्हां पेमेंट कई आहे, ॿियनि कॉन्ट्रैक्टर पेमेंट कई आहे, उन्हनि खे चयो आहे मोटाए ॾियो न पैसा, विझो असां पंहिंजे अकाउंट में। हुननि न कयो आहे। तव्हांजी गवर्नमेंट ऑफ सिंध पेमेंट कई आहे, वाए क्वेश्चन आहे। इहो क्वेश्चन ईंदो नैब अथॉरिटीज़ में। हाणे इहो ई सवाल नैब ॾांहुं वञे थो त सिंध हुकूमत वर्ल्ड बैंक खे रक़म वापसि छो कई ऐं छा इहा रक़म असल अदायगी हासिल कंदड़नि खां वापसि वठण जी कोशिश कई वई? पहिरियों सवाल इहो त छो था ॾियो, तव्हां छो ॾिना आहिनि? नैब पुछंदी न,
न असां सां तव्हां सभिनी जो सवाल आहे साईं असांजो माना सवाल या त तव्हां बेनिफिशियरी आहे हुननि पैसनि you जो are the beneficiary exactly now you got my point that means who is running the system इहो तव्हां सम्झी वञो इहो मथां सिस्टम थो हले इहो ज़मीर अब्बासी अकेलो न अथव इहो मुंहिंजो सुवाल जो जवाब अथव बस पोइ त हाणे बसि हाणे पोइ बाक़ी जा नाला छा खणो बसि हाणे पोइ नाला बाक़ी न कंहिं सभु अची विया नाला वॾे अखर नंढे ताईं सभु अची विया। 8.5 अरब अच्छा ज़मीर अब्बासी पेमेंट कई आहे घणा पेमेंट कई हुई अच्छा उन जा पैसा तव्हां हेॾा छो ॾेई छॾिया या नैब में क्वेश्चन ईंदो ऐं सभिनी खे नोटिसिस थींदा अलॉन्ग विद द चीफ मिनिस्टर अलॉन्ग कैबिनेट खे थींदा डेफिनेटली टू दी सीनियर मिनिस्टर शर्जील खां इहो सुवाल थींदो उनखे कॉल कंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑब्वियसली जेकॾहिं नैब जांच जो दाइरो वधाए थो त पोइ इहो मामिलो रुॻो ॿिनि ऑफिसरनि ताईं महदूद न रहंदो पर मंज़ूरियूं ॾींदड़ ऐं निगरानी कंदड़ धुरियूं बि जांच हेठि अची सघनि थियूं। रिपोर्टुनि मूजिबि मार्च 2025 खां मुबैना अॻुवाट अदायगियुनि जो सिलसिलो शुरू थियो ऐं अटिकल 1 साल जारी रहियो। फरवरी 2026 में नए प्रोजेक्ट डायरेक्टर मामिलो साम्हूं आंदो ऐं 23 फरवरी ते रिपोर्ट तयारु कई वई। 8.5 अरब रुपयनि जे मुबैना गैर क़ानूनी अदायगियुनि जी निशानदेही कई वई। 3 मार्च ते रिपोर्ट चीफ सेक्रेटरी खे बि मोकिली वई पर सवाल इहो आहे त जेकॾहिं नए प्रोजेक्ट डायरेक्टर खे मामिलो नज़र अची वियो त अॻु वारो निगरानी निज़ाम छा करे रहियो हो ऐं मनसूबे जी ज़मीनी तरक़ी बि वॾो सवाल आहे। 7 सालनि में येलो लाइन मनसूबे ते कमु रुॻो 10% थियो आहे। हिकु तरफ़ अरबे रुपयनि जूं अदायगियूं ॿिए तरफ़ रुॻो 10% कमु त पोइ माली ख़र्च ऐं ज़मीनी तरक़ी जो फ़र्क़ु निगरानी कंदड़नि खे नज़र छो न आयो। टोटल जेको वर्क डन थियो आहे 10% थियो आहे साईं हाणे ताणी 2019 7 सालनि में 10% कम थियो आहे उन खां पोइ ज़मीर अब्बासी 8.5 अरब इमीडिएटली पेमेंट करे छॾी आहे बाबा वठो खणो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में डायरेक्टर फाइनेंस हूंदो फाइनेंस वारा पैसा ॾींदा न ज़मीर अब्बासी खीसे में त कोन पिया पैसा कढी करे डायरेक्टर फाइनेंस हूंदो हुन में बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहिनि बीओडी खे ख़बर ई न पई। यानी हाणे सवाल रुॻो इहो नाहे त पैसा कंहिं जारी कया सवाल इहो बि आहे त मनसूबे जी माली ख़र्चनि कारकर्दगी ऐं ज़मीनी तरक़ी जी निगरानी कंदड़ इदारा किथे हुआ। येलो लाइन मनसूबे में मुबैना करप्शन बाबति हाणे अहम सवाल ही आहिनि रक़म कंहिं मंज़ूर कई ठेकेदारनि खे अॻुवाट अदायगियूं कंहिं कयूं इन्हनि अदायगियुनि जी मंज़ूरी वारे अमल में केरु शामिल हो वर्ल्ड बैंक जी रक़म वापसि करण जो बार सिंध जे ख़ज़ाने ते छो आयो ऐं 7 सालनि में रुॻो 10% कमु थियण बावजूदि अरबे रुपयनि जूं अदायगियूं कीअं थींदियूं रहियूं। येलो लाइन कराची जे लखे माण्हुनि लाइ अहम मनसूबो आहे पर जेकॾहिं वर्ल्ड बैंक जा अरबे रुपया मुबैना बेज़ाब्तगियुनि जो शिकार थियनि ठेकेदारनि खे अॻुवाट अदायगियूं थियनि कम जी रफ़्तार इंतिहाई घटि रहे ऐं रक़म सिंध जे ख़ज़ाने मां वापसि कई वञे त पोइ मामिलो रुॻो ॿिनि ऑफिसरनि जो नथो रहे। असल सवाल इहो आहे अवाम जे पैसनि जी हिफ़ाज़त लाइ ज़िम्मेवार समूरो निज़ाम आख़िर किथे हो ऐं छा सिंध जे ख़ज़ाने मां अदा कयल अरबे रुपया उन्हनि खां वापसि कराया वेंदा जिन खे उहे रक़मूं अदा कयूं वयूं। छो त सवाल रुॻो 8.5 अरब रुपए जो नाहे सवाल आहे त अवाम जे पैसनि जी ज़िम्मेवारी कंहिंजी